नाज़रीन, राणीपुर के रहवासी मोहम्मद हुसैन भमरो अब्दुल्ला भमरो सनाउल्ला भमरो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मोह मथां पंहिंजे भरा जे माण्हुनि कातिलाणो हमलो करे घर जे लोड़े खे बाहि ॾेई छॾी। ॻोठाणनि पहुची भाउ ते ज़ाब्तो आंदो, जंहिं बाद मज़कूरा मोहम्मद हुसैन भमरो मीडिया अॾो धाईंदे चयो त राति जो असांजे भरा जे 3 माण्हू ज़ाहिद हुसैन भमरो, सज्जाद भमरो ऐं हिकु नामालूम बुट बदल हमलो करे मुंहिंजे पुटु अब्दुल्ला भमरो ते कातिलाणो हमलो कयो, जेको मौजज़ाने तौर ते बची वियो, जंहिं जी रड़नि ऐं दाहनि खां पोइ जवाबदार असांजे घर खे लोड़े खे पिणु बाहि ॾेई फरार थी विया ऐं उल्टो कुंभ थाट ते गड़ी रिश्वत ॾेई असां मथां NC दाख़िल कराया आहे। हुननि IG सिंध SSP खैरपुर समेत SHO कुंभ खे अपील कंदे चयो आहे त वाक़े जो नोटिस वठी इंक्वायरी कराई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।